सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरती ॼाई दुआ मंगी जे बाज़ाबी लाइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। शहदादपुर सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सख़्तु नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सिविल सोसाइटी सिंध जे अॻवान एडवोकेट ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो, सिंधी अदबी संघ जे सागर ॾहराज, शागिर्द यूनियन अॻवान अली दोस्त उमराणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे हुकूमत खां घुर कई त दुआ मंगी खे जल्द बाज़ियाब कराए सिंध वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। टंडयार में सिविल सोसाइटी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां दुआ मंगी जे अगवा वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवान निहाल अब्बासी ॿिन चयो त दुआ मंगी सिंध जी न्याणी आहे, जेके हुकूमत खे हर हाल में बाज़ियाब कराइणु घुरिजे। घोटकी में बि सिविल सोसाइटी मंगी बिरादरी पारां दुआ मंगी जी बाज़ियाबी लाइ प्रेस क्लब खां भटाई चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सईद जमाल शाह ॿियनि एहतजाज कंदे चयो त सिंध अंदरि हर रोज़ न्याणी खे क़त्ल करण सां गॾु अगवा, ज़्यादती ऐं तशदुद जो निशानो बणायो पियो वञे, पर हुकूमत औरतुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। हुननि अपील कई त दुआ मंगी खे फ़ौरी बाज़ियाब कराए न्याणियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।